नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपलज़ पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो जी वर्सी तकरीब पीपलज़ पार्टी तालका सांगड़ PYO अॻुवाण क़ासिम लाशारी पारां कोठाई हुई, जंहिंमें पार्टी अॻुवाण ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई है। तकरीब में शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो जी जदोजहद ऐं कुर्बानियुनि ते खेस ख़राज तहसीन पेश कयो वियो ऐं क़ुरान ख़्वानी करे शहीद जी फ़लसफ़े लाइ दुआ घुरी वई। इन मौके ते पार्टी अॻुवाण मोहम्मद क़ासिम लाशारी, मुमताज़ पंवर, ग़ुलाम हैदर पंवर, ज़रवार लाशारी ऐं ॿियनि चयो त शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो अवाम जो मक़बूल लीडर हो, जंहिं मुल्क खे आइन ॾिनो। संदसि ई जदोजहद जे करे अॼु असीं एटमी ताक़त आहियूं। शहीद भुट्टो अवामी लीडर हो, हिन हक़ ऐं सच जे लाइ शहादत क़बूल कई, पर हिकु आमिर आॾो न झुकियो। हिन चयो त शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो जी कुर्बानी खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो जी ख़ानदान संदसि मिशन जारी रखंदो, जमहूरियत जी शमा खे रोशन करण लाइ अवाम जी ख़िदमत लाइ पंहिंजे जाननि जा नज़राना पेश कया। जॾहिं त इन मौके ते ख़ासि महिमान PYO यूथ जे डिवीज़न जनरल सेक्रेटरी आफ्ताब बालादी पिण शिरकत कई है। तमामु वॾा ख़ाल पैदा थिया ऐं उन खां पोइ मोहतरमा आई, उन जेको आहे पंहिंजो नज़रियो फ़लसफ़ो साॼो जारी रखियो। हींअर बि असां उमेद कयूं था हिन हिसाब सां ज़ुल्फकार अली भुट्टो जे नक्शे पार्टी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।